मेहर इंडस हाईवे M9 ते शहरी ताज समेत मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमन तरफा लगल धरणे में शरीक अखबारन जी अवामी न्यूज़ सां ॻाल्हि असां सियासी समाजी दोस्त सब कारोबारी हिते गॾु वेठा आहियूं। सिर्फ़ु असांखे अमुन खपे, रिकवरी वापसि खपे। मालिकनि जो मुतालबो आहे, असां सियासी समाजी माण्हुनि सां गॾु वेठा आहियूं। असांखे अमुन अमान खपे। हिननि चूंडियल निमाननि जी रस्ता रोक कयो बाबा, तोखे असां जेकॾहिं वोट ॾिनो आहे त असांखे अमुन ॾे, असांखे रोज़गार तव्हां खसे छॾियो। ॿियूं सभु शयूं ख़तमु थी वियूं, नौकरियूं कोन, रोज़गार कोन्हे। सिर्फ़ु इहो जेको असीं पंहिंजे बचड़नि जो रोज़गार करियूं था, उहो बि असांखे ॾींहं ॾिठे जो मशीन रखियूं खसियूं था वञनि। इन्हनि जी रस्ता रोक थियणु खपे ऐं मेहर जे माण्हुनि खे अमुन ॾियणु खपे, नथी जदोजहद जारी रहंदी। असांजे दादू ज़िले में कंहिं बि तालुके में अमुन अमान कोन्हे, कंहिं बि शहर में अमुन अमान कोन्हे। असां वटि हिते मेहर तालुके में रोज़ जे बुनियाद ते कॾहिं घरनि खां धाड़ा था लॻनि, कॾहिं रस्तनि ते धाड़ा था लॻनि, कॾहिं दुकानदारनि खे धाड़ा था लॻनि। उन जो को बि तदारक कोन्हे। सिर्फ़ु उन माण्हू खे मुतमिन करण ख़ातिर पुलिस जो अटालो पहुचे थो, चकर हणी वरी वञे थो त बाबा हाणे तव्हां रिकवरी वापसि हूंदी, पर रिकवरी जी का बि उमेद कोन्हे का। असल में सॼो कमु जेको आहे SSP दादू जो आहे। जेसीं ताईं ही SSP दादू ज़िले में हूंदो, तेसीं ताईं अमुन अमान तमामु घणो मुश्किल आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे, असांजा दोस्त वापारी ॿाहिरि सेलर वारा, अनाज जा वापारी, असांजे मेयर जा ॿाहिरि, असांजा अज़ीज़ मिट माइट सभु टोटल वेठा आहिनि। इंडिया सां बंदि कयो आहे। जेसीं ताईं असांजो मुतालबो पूरो न थींदो, तेसीं असां जेको आहे रोड ब्लॉक कंदासीं। हिन SP जे दौर में आहे मेहर तालुके में तक़रीबन 1000 खन जे लॻभॻि वारदातूं थियूं आहिनि। घरनि में दाड़ा लॻा आहिनि, दुकान फुरिया आहिनि, मोटरसाइकिलूं फुरियूं आहिनि, मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि, पर रिकवरी कान्हे का। हितां पुलिस SP सिर्फ़ पंहिंजे भते वठण लाइ, मंशात जे अॾनि तो भता वठणु, बाज जे अॾनि तो भता वठणु, जुआ जे अॾनि तो भता वठणु, हर बुराई जे अॾनि तो भता वठणु, हे भता कलेक्ट करे मथनि पंहिंजे आकान खे बि ख़ुशि करे थो, पंहिंजे सिस्टम में पैसा जमा कराए थो। अॼुकल्ह मथे सिस्टम था चवनि, असांजे सिस्टम में पैसा जमा करायो, त मथे सिस्टम में पैसा जमा कराए थो, पंहिंजा पेट बि भरे थो। पर हितां जा नुमाइंदा जेके चवनि था असां मेयर जा नुमाइंदा आहियूं, मेयर जे माण्हुनि असांखे वोट ॾिनो आहे, शहर जे माण्हुनि वोट ॾिनो आहे, उन्हनि खां बि पुछणु चाहियां थो। उनखे पहिरीं ॻाल्हि त ॿुधी मरणु खपे। 18 साल हुकूमत में, 18 सालनि में असां हिननि खां पुछूं था कॾहिं को मज़ामती बयानु ॾिनो त शहर जा माण्हू हेतिरा फुरिया आहिनि, 18 सालनि में केतिरा दाड़ा लॻा आहिनि, शहर फुरिया, सोनारा फुरिया, जेके बि फुरिया, कॾहिं बि का मज़ामती बयानु न ॾिनो अथनि त को हितां जे माण्हुनि सां का ज़्यादती आहे। कल्ह हेॾो सारो इहो दाड़ो लॻो आहे, हीअं तो कंहिंजी ज़बान में कंडा लॻल आहिनि, या कोका लॻल अथनि, या ज़बानूं भॻल अथनि। पैसे जो मसइलो अचे थो त वात पटनि था, बाक़ी शहर जे माण्हू सां, कारोबारी माण्हू सां ज़ुल्म ज़्यादती थिए थी। उन वटि हिन जी ज़बान बंदि आहे, इन जी ज़बान खे चपनि खे का LP लॻल जो मजाल जो कुझु सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।